शहर में कचहरिया राजा का मौली साहब केड़े शहर में रातें भी मदीने की बातें भी मदीने की रातें भी मदीने की बातें भी मदीने की जीने में ये जीना है क्या बात है जीने की जीने में ये जीना है वो अपनी निगाहों से मस्ताना बनाते हैं खुदा करे तो महबूब राजी रहे हिकिड़ो सिंध में डॉक्टर साहब PhD वारो दुआ पहिरें हूंदो हो सुन्नी वरी पोइ लॻेसि ॿी जिग तो उन जो हिकिड़ो मुरीद पियो ॿुधाए त साईं असां वारो डॉक्टर साहब पीर बि कोन चवनि कुफर थी असां वारो डॉक्टर साहब जो ॻाल्हि करे त मूं 6 हज कया हर दफ़े जॾहिं मदीने वेंदो हुउसि त महबूबनि खे अर्ज़ु कंदुसि वरी घुराए 7 भेरे जो ॾिस त दिलि में ख़्यालु आयो त मां हाणे नबी सां बि छो चवां खुदा घुराए में छा जेको उहो ॾींहुं ॾिहाड़ो वरी नसीब वो अपनी निगाहों से मस्ताना बनाते हैं ज़हमत नहीं देते मैं ख्वार को दीने की मदीने जो शहरा रहमत जो बहरा जेको मोहब्बत सां वञे तंहिंजे मालिक जी मेहरा जेको बेअदबी करे तंहिंजे कादर जो कहरा जेको अदब वारो तंहिंखे न लोॾो न लहरा चओ सुभान अल्लाह आजा चओ सुभान अल्लाह केरु थो रहे मरहूम हाजी गुलाम नबी महेश्वर जो शेर थोरो ज़हन ते खरकी आयो केरु थो रहे सुभान अल्लाह चओ जथ जो मुबारक मिड़ई मो गुनहगार खे यार अहिड़ा मिलियो जो वञी ख़ैरत नबी तो खोड़ा है नबी तो खोड़ा पर पटती नहीं उम्मत की फिक्र तदेती नहीं पहले उखाड़े सा नहीं रहे कमी से फाटला भी जो मुबारक मिड़ई मो गुनहगार खे यार अहिड़ा मिलियो जो वञी ख़ैरत मुझे नफ्स चयो त महबूब बादशाह खुदा जा हबीब आहिनि मुझे केतिरी महिरबानी कनि प्यार मिलंदो न मिलंदो छा थींदो जो मुबारक मिड़ई मो गुनहगार खे यार अहिड़ा मिलियो जो वञी ख़ैरत प्यार मिलंदो इहो आसरो ई न हो पर प्यार अहिड़ा मिलियो जो वञी ख़ैरत प्यार मिलंदो इहो आसरो ई न हो प्यार अहिड़ा मिलियो जो वञी ख़ैरत मेराजी रात साईं वठी जा हज़रत इदरीस नबी खे अल्लाह साईं खां दुआ घुरी मौला मुझे जन्नत घुमण जी मोकल न बचो वञ बेश्त घुमी वेही रहियो मलाइकनि से हलो फरमाईंदा अल्लाह चयो मां हद मुखरजी जन्नत में अचण वारा कढा न निकिर बसि पर सीरत तय्यबह जे किताबनि खे पढ़ो अल्लामा सयूती रहमतुल्लाह अलैह ख़साइस कुबरा में ख़ुसूसी तौर लिखियो आहे त जन्नत जे पन पन ते मदीने जी मीर जो नालो लिखियो वण वण महलात ते दरवाज़नि ते दर हूर मलाइकनि ग़िलमान जे ॾिसण ऐं अखियुनि में पेशाने ते मदीने जे मीर जो नालो लिखियो मुस्तफ़ा खे अल्लाह जन्नत मिल्कियत करे ॾेई छॾी आहे पाण जॾहिं जन्नत में विया रही कोन मिल्कियत ई सम्झ
मौला तो जन्नत मुझे हवाले कया पर मां हेठ लही गुनहगारन सां गॾु रही मुझे दर ते चंद गुनाह धोपंदा वञनि मुझे दर ते साडा पाक थींदा वञनि मुझे दर ते दिल साफ़ थींदा वञनि त मां मुझे दिल भर हबीब जो महिरबान प्यार मिलंदो ई हो आसरो ई न हो प्यार अहरा मिलो जो वञी खैर आहे या न आधा आहे या न दिली रुबान मुझे दर ते हली आइयो मरहबा मरहबा तू भली आइयो मुझे दिल मुझे दीदन के दीदार जो वार अहरा मिलो जो वनी खैर था मुझे दिल 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 से दीदों में मुझे दिल मुझे दीदन के दीदार जो वार अहरा मिलो जो वनी खैर था जो मुबारक मिलई मो गुनहगार खे यार अहरा मिलो जो वनी खैर था कचहरी पे हल केड़ी भली कचहरी होंदी बेटा ऐसा ना तो जोड़े जोड़ जहान दी पाण के परवार हादी हानी हाशमी सरदारे सरदार सोहे सहाबन सत्तने बद मस्जिद मरियादार चारई चन्ना चौधार वाहे कादा हबीब अल्लाह जादा तेरे मुरे ने हाल मुब शैवान जीवन कुरान पाक जो तफसीर ऐं जो हज़रत उस्मान गनी जी ज़िंदगी जो हवालो हाणे मुंहिंजो किताब छपियो आहे यार ना है सो ख़रीद करे बोले साहब खे तकलीफ़ ॾिनासीं न ग़ुलाम रसूल खे तव्हांजे अॻियां हाणे मां पंहिंजे बयान खे जारी रखां जेसिताईं मुफ्ती साहब जन तशरीफ़ फरमा अचनि दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि चारे तो मां भी खा रहा बोली साहब गुलाम इधर मुखे बिस्कुट खा रहा सैयद सोने साल था चाहे न प्यारी में न प्यारी मेहमान नवाजी इबादत चलो सुभान अल्लाह चलो सुभान अल्लाह मुखे मेहमान नवाजी ॾाढी प्यारी आहे तलवार हलन जिहाद करण अल्लाह जी राह में लड़ाई करण मुखे ॾाढी प्यारी आहे सुभान अल्लाह जो टियो छा प्यारो समय तो टियो ऊन्हारे जो रोज़ गर्मी हुजे गरम गरम हवाऊं लगन झोला ना लगन ज़बान खुश्क थी वञे तारूं फटी वञे अलीअ खे रोज़ ॾाढो वणंदो आहे साईं छा थींदा समय तो जेतिरी घणी तकलीफ़ ईंदी ओतिरो अल्लाह जो क़ुर्ब घणो नसीब थींदो हाणे त मौसम बि सुठी आहे न गर्मी आहे न तकलीफ़ आहे अल्लाह ताला नसीब करे पाबंदी सां रोज़ो रख ऐं तरावीह बि पाबंदी सां पढ़ किया चवंदा त तरावीह हज़रत उमर वॾो ज़ुल्म कयो आहे उन सां जे सख़्ती कई आहे फलाणो कयो आहे मगर मां अर्ज़ु कयां हिकु उमर नाहे हिकु हज़रत अबू हुरैरा नाहे अब्दुर्रहमान बिन औफ नाहे इन जमायत में शेर खुदा आहे इन जमायत में हसन सुहूब आहे इन जमायत में हुसैन सुहूब आहे खुदा जो नालो थो विझी पुछां रमज़ान महीने में तरावीह ते गौर कर इहा तरावीह नमाज़ आहे जो मस्जिदनि में आबादी मस्जिद में कुरान जो दौर मस्जिद में तिलावत कलाम मस्जिद में अल्लाह जे हबीब जो दुरूद मस्जिद में अल्लाह जो ज़िक्र हिकु उमर तो ज़्यादती कई आहे तो ज़िक्र करण जो मौक़ो मिलियो आहे तिलावत जो मौक़ो मिलियो आहे सजदे जो मौक़ो मिलियो आहे 20 रकात पढ़ण जो मौक़ो मिलियो आहे ठाहे ठाहे रब खे ध्यान जो मौक़ो मिलियो आहे अल्लाह जे हबीब जो मदीयो मुझे प्यारे अली मुर्तज़ा जे पहिरें पहिरें जमात जो लाइनूं ॾिठियूं सफ़ूं लॻाए ॾिठियूं इतरो राज़ी थियो आहे तो आंखों भरे अल्लाहुम्मा नव्वर कबर उमर कमा नव्वर मसाजिदना या अल्लाह या उमर असांजे मस्जिदनि खे पाबंदी कराए रोशन कयो आहे ई उमर जे कबर खे रोशन बनाए जा
हाणे तूं कसम थी रब करीम जो ॿुधा तुंहिंजो फ़ैसिलो सही आहे अली न ॻाल्हि कर सघी तुंहिंजो ज़हन सही आहे शेर ख़ुदा जो जंहिं अली जिल मुर्तज़ा खे मदीने जे मीर प्यार ऐं मुहबत ॾींदे फरमायो त अली जिल मुर्तज़ा तूं मुंहिंजे लाइ ईअं आहीं जे हज़रत हारून हज़रत मूसा जे लाइ हो मगर हज़रत हारून नबी हो मूंखां पोइ नबी कोन्हे को न त तुंहिंजो वॾो मक़ाम आहे उहो अली जिल मुर्तज़ा थो फरमाए त ऊन्हारे जो रोज़ो मूंखे ॾाढो वणंदो रोज़ो भली इबादत आहे रोज़ो प्यारी इबादत आहे रोज़ो महबूब इबादत आहे रोज़ो मरहूम इबादत आहे रोज़े जो वॾो शान वॾो मक़ाम आहे मुंहिंजा सोना हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा पिया क़यामत जो ॾिहाड़ो थींदो ऐलान थींदो रोज़ेदारो जी मौला उथो मलाइक चकी में हलो कादी चुप कयो हाथ को पुछो हलो काॾे हलो अञा न हिसाबान किताबान दफ़्तर चेक थिया न तोर थी अमलनि काॾे हलो हलो थो अल्लाह जो अमर मलाइक जी ड्यूटी आहे वठी हलंदा मलाइक ॿुधायो त सही कि रोज़ा रखिया हा रोज़ो निरार ते लिखियल आहे रोज़ेदार अब ॻाल्हि आहे लिखियल आहे न को का पर्ची लॻल आहे को बेज लॻल आहे रोज़ो लिखियल इबादत ॾिसण में न ईंदो आहे आवाज़ सां ॿुधण में न ईंदो आहे को निशान ज़ाहिर न हूंदो आहे रोज़ा तो बेरोज़ा तो बस में वेठा हूंदा ख़बर न आहे जे हू ॿी पीअंदो का शइ खाईंदो त पोइ बेरोज़ा आहे न त पतो न पवंदो मलाइको इहो ख़बर कि तव्हां रोज़ा रखिया हा रोज़ो लिखियल इबादत आहे अल्लाह फरमाए थो जे मुंहिंजे ॿारनि या लिखियल इबादत कई हुई इन्हनि खे जन्नत में बि लिकाए वठी वञो लिकाए वठी वञो ख़बर ई न पए त कीअं जन्नत में आया किथां जन्नत में आया कीअं हलिया जन्नत में अवां यार असां यारी मल्हाई आहे अवां पाण खे ज़ाहिर न बनायो निमाया न बनायो अल्लाह ताला फरमाए थो जेको माण्हू जहिड़ी नेकी कंदो हुनखे अहिड़ो बदिलो मिलंदो अवां जी इबादत लिखियल इबादत हुई इन जे करे तव्हांजो बदिलो बि लिकाए जन्नत ॼण अञा बि ॿुधो मुंहिंजा सोना नबी फरमाइनि था त अल्लाह थो चवे क़ुदसी हदीस आहे त जेको बि मुंहिंजो माण्हू अमल कंदो आहे उन जी मां हुनखे सुहिणी जज़ा ॾींदो सुहिणो बदिलो ॾींदो इल्ला साम मगर रोज़े जो मुआमिलो जुदा कीअं मौला जन्नत मिलंदी या न जन्नत मिलंदी पर रोज़े जो मामिलो जुदा कीअं अल्लाह फरमाए थो क़ुदसी हदीस में फइन्नहु ली व अना अजज़ी बिही व फी रिवायतन व अना अजज़ा बिही रोज़ेदार रोज़ो रखे थो जेको हाल ॾिसणो ख़ुदा नमाज़ ॾिसण में ईंदी हज इहराम ॿुधो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक वचोटा लॻी पई आहे ॾिसण में ईंदी ख़ैरात ॾींदो केतिरी बि लिकाए पर जंहिंखे ॾींदो तव्हांखे ख़बर पवंदी न त मूंखे रुपए ॾिनी आहे 5 रुपया ॾिनई ॿियो को अमल एॾो राग में न आहे अल्लाह फरमाए इल्ला सौम मगर रोज़ो लिखियल इबादत फइन्नहु ली ख़ालिस मुंहिंजे लाइ ॿी इबादत जो बदिलो जन्नत जन्नती नेमतूं आहिनि पर रोज़े जो बदिलो रब करीम जो दीदार मुंहिंजो दीदार माण्हू मूंखे ॾिसंदो मुंहिंजो दीदार कंदो मुंहिंजे कर्म जे हेठां हूंदो मुंहिंजे महिरबानी जे हेठां हूंदो मूं अर्ज़ु पे कयो त रोज़ो आहे 3 क़िस्म घणा बा हिकिड़ो आम जो रोज़ो ॿियो वरी ख़ासि जो रोज़ो माना रोज़े रखण खां पोइ चिल्ला न करे कूड़ न हणे चोरी न करे
रिश्वत न खाए, हराम खोरी न करे, बुराई न सोचे, बेहयाई न करे। ये आज़ाद के जवार उज़वा के इन्हनि खे बुराई खां रोके, वो खाधो बि रोकियो, पाणी बि रोकियो, हर शइ रुकजी वई, इहे बि रुकजी विया। इहो आहे ख़ासि बांधण जो रोज़ो। आजा जो सुभान अल्लाह। टियों वरी अख़स्सुल ख़वा, ख़ासि बांधन खां बि ख़ासि बांधन। जो सुभान अल्लाह। उन जारी मकाम अची हज़रत जुनैद बग़दादी रहमतुल्लाह अलैह, जेको हज़रत पीर जे पीर जे मुर्शिदनि में ईंदो। छो सुभान अल्लाह नथी? मुर्शिदनि में सिलसिले में ईंदो। जने दुनिया तारे हिरत फरमायो, हिकिड़े मुरीद खे राति ॾींहुं ज़हन में हुजे, मां पंहिंजे मुर्शिद खे ख़्वाब में दीदार गाँव के घुरे, मौला दीदार करा, मौला दीदार करा। हलंदे हलंदे कुछ महीननि खां पोइ मुर्शिद करीम जो दीदार। जो सुभान अल्लाह। ॾाढा जो पुछे साईं हेतिरा ॾींहं थी विया, दुआऊं पे घुरियुमि, मस तव्हांजो दीदार थियो आहे। ओ टोपी वारा मिठड़ा निंड न कर, ओ परियां परियां जाग जा, रब जन्नत नसीब कंदी। मस दीदार थियो आहे। साईं तव्हां कहिड़े जन्नत जे तबके में आहियो? जन्नतुल फिरदौस में, जन्नतुल नईम में, जन्नत अदन में किथे आहियो? साईं फरमायो जन्नतूं हेठि जुनैद मथे। ॾाढा साईं तव्हां किथे था रहो? जन्नतूं हेठि तव्हां मथे। फरमाए हा किथे था रहो? मां अल्लाह जे कुर्ब वारे मक़ाम में आहियां। साईं हो किथे आहे? फरमाए था अर्श जे भर में आहे। साईं उते हूरो गिलमान, नहरूं, सलसबील, किशमाल। फरमाए थो बच्चा सभई हेठि आहिनि, हुते अहिड़ी नेमत आहे जंहिंजे मथां जन्नतूं बि कुर्बान आहिनि। हूरो गिलमान कुर्बान आहिनि, कौसर सलसबील कुर्बान आहिनि, हर शइ कुर्बान आहे। किबला पीछा मिलंदो आहे। फरमाए था हुते मूं जुनैद खे हर रोज़ 70 भेरा रब करीम पंहिंजो दीदार कराईंदो। छा मक़ाम, लिकल इबादत। हाँ अल्लाह से असांखे इनजे सदके मनंदासीं। हज़रत साल बिन अब्दुल्लाह तस्तरी, एॾो वली अरब दुनिया में मशहूर आहे, जो वॾा मुफ़स्सिर, क़ुर्तबी, मज़हरी, रूहुल मानी, रूहुल बयान वारा उनजा मक़बूला इरशाद ज़िक्र कंदा आहिनि, लिखंदा आहिनि। उन बुज़ुर्ग जी जन दुनिया तां रहल जनाज़े नमाज़ मुंहुं पटी खोलियो त माण्हू ज़ियारत कनि। जॾहिं माण्हू ज़ियारत लाइ आया, उन इलाइक़े जा यहूदी बि आया। 90 खां मथे यहूदी बुज़ुर्ग जे चेहरे खे ॾिसी कलमो पढ़ी मुस्लमान। माण्हुनि चयो तव्हांजे पाड़े में हो, तव्हां उन वक़्तु भला साईं जी मोहबत में न आया, कलमो पढ़ी ईमान न आंदो, हाणे पा कलमा पढ़ो। लॻा मुस्लमान तव्हांखे नज़र आयो हलाइनि, अव्हां गौर कयो हलाइनि। असीं गैर मुस्लमान हुआसीं, असां चिताए जो निहारियो, असांखे नज़र न आयो त अर्श जा मलाइक लही आया आहिनि, जेके न बुज़ुर्ग जे चेहरे ते पंहिंजा पर घुमाए, वरी पंहिंजे अखियुनि ते पिया रखनि, पंहिंजे मुंहं ते पिया घुमाइनि। एॾो ई ख़ुदा जो प्यारो आहे। असांजे ज़हन में आयो, असांजे ख़्याल में आयो त जॾहिं दुरूद शरीफ पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभई पढ़ायो, खुली पढ़ायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब
अल्लाह एडो अल्लाह जो प्यारो आहे एडो रब जे दरबार जो बरगुज़ीदो आहे असां सोचो हेॾे निहारियो जॾहिं उम्मतीअ जो ही मक़ाम तो सोने नबी जो मक़ाम छा हूंदो जने गुलाम जो ही मकाम आका जो मकाम छा हूंदो जने मदीने जे मीर ते कलमे पढ़ंदड़ जो ही मकाम त कलमे पढ़ाईंदड़ जो मकाम छा हूंदो जने फैज़ वठंदड़ जो ही मकाम फैज़ ॾींदड़ जो मकाम छा हूंदो जने मुंहिंजे महबूब आका जे दीन ते हलंदड़ जो ही मकाम त दीन ते हलाईंदड़ जो मकाम छा हूंदो ई तोखे नबी सही अजाए ॾिसियो हाँ भला तोखे एतबार आहे त अल्लाह जी तो ते ख़ास मेहरबानी आहे अब आहे इहो तुंहिंजो अक़ीदो आहे त ख़ुदा अरहमुर राहिमीन आहे ॻाल्हि हा या न हथ मथे खणी जवाबु ॾे तूं आहे भला माउ पीउ वधीक मेहरबानी आहे ख़ुदा तव्हां जवाबु ॾियो माउ पीउ वधीक मेहरबानी आहे नबी साईं केरु ॾाढा ॻाल्हि केरु नबी साईं पोइ मां पीउ चए थो त मुंहिंजे बचे खे बुख न लॻे आहे मां बि छा चवंदो बचे खे बुख न लॻे ख़ुदा छो थी त बुख खण तूं चई थो मां चवां थो हर मुस्लमान ख़ुदा महिरबान आहे अब हाओ नबी साईं महिरबान मां पीउ खां वधीक महिरबान आहे जॾहिं मुंहिंजा पिरी बचे खे मां पीउ बुखियो नथो रखणु चाहे त ख़ुदा छो थो चए त तूं बुख में रहो जॾहिं समझ जा डॉक्टर वीचारो सर्जन उन वटि वियासीं साईं मुंहिंजो एक्सीडेंट थियो आहे मुंहिंजी टंग ॿिनि जाइनि खां भॼी पई आहे बोली साहब हेतिरा कलाक पाणी बंदि कर खाधो बंदि कर तो तुझो ऑपरेशन कयां आहे ॻाल्हाए कयां न ऑपरेशन जो बि थींदो छा चवंदा पाणी बंदि कर खाधो बंदि कर छा दुश्मनी आहे छा पर इन लाइ चवंदो आहे त मरीज़ जी जान बची ऑपरेशन कांदा वञे डॉक्टर चए थो बुख उञ खण त तुंहिंजी जान बची रब ई मदीने वारो चवंदा बुख उञ खण त तुंहिंजो ईमान बची हाँ तुझे ईमान तुझे ईमान कामिल रहे तुझे नफ्स ते कंट्रोल रहे तुझे नफ्स के बुराइन खां बचा जो रस्तो मिली वञे अफ़सोस थींदो आहे हैरत लॻंदी आहे मुस्लमान भा जो डॉक्टर जे चवण ते 8 कलाक पाणी न पीअंदी 6 कलाक मानी न खाईंदी कुझु बि न कंदे खणी केॾी बि रड़ करी अरे मरां थो न मूंखे पाणी ठुकजो मिट चवंदो न पुटु चवंदो न भाउ चवंदो न ॾुखी घड़ी गुज़री वेंदी ख़ुदा जो कसम जे तूं पंहिंजी जान बचाई थो ईमान लाइ बि सोच पंहिंजे आख़िरत लाइ बि सोच पंहिंजे अॻे जहान लाइ बि सोच ख़ुदा जो महबूब ते राज़ी थी पवंदा ख़ुदा तोखे हरू भरू बुख कोन थो ॾियणु चाहे हरू भरू तोखे परेशान नथो करणु चाहे पर ख़ुदा चए थो त मुहम्मद घोट जा उम्मती 11 महीना खाधो अथई गोर पीतो अथई का झट कोन थो कयां जेकी हलाल शइ वणंदी खा पी तोखे इजाज़त आहे हिकिड़ो महीनो सुबुह राति जो भली खा भली पी भली चस वठ लज़त वठ मज़ा वठ सुबुह जो बाख पढ़ण खां वठी करे सिज लहण ताईं मुंहिंजे चवण ते अमल कर खाधो न खा पानी बंद कर बाबा के घर के वेठो न वञ इहे 3 शयूं तुंहिंजो कम अदा करे ॾेखार मुंहिंजो शान मां तोखे जन्नती नेमतूं अता करे छॾियां बेटा फरमाए थो न सेवा कर समुंड जी जिते जर वहे पियो जाल असीं शाह खे सम्झंदा न आहियूं सिंधी हिकिड़े पीर लिखियो किताब भिटाई सां माज़ अल्लाह कुफर ॾिसो हाणे क़बर में वियो हाणे ख़बर पई हुजेसि जो समुंड जी सेवा करे जेको जाहिल चए अल्लाह शरफ पनाह में
फरमाए तू सेवा कर सनूंड जी जित जर वहे थो जाल समी वहन सीर में माणक मोती लाल बासो मिलई माल त तू जारा पुर थी अजायो जिंदगी न विञा अजायो वक्त न विञा हिकिड़ो आम रोज़ो आहे हिकिड़ो ख़ासि ॿारनि जो रोज़ो आहे हिकिड़ो वरी ख़ासनि में जेके ख़ासि आहिनि उन्हनि जो रोज़ो कहिड़ो आहे खाइण खां परे पीअण खां हेरे मुरे निहार पीअण खां परे सोबत खां परे पर उन्हनि जे दिलि में ग़ैर जी जाइ न हूंदी आहे उहो छा चवंदो जे भेट ई फरमायो छा भेट ई फरमायो साईं पढ़ी यही किस्मेर गाल मूंखे हुई वो छा चवंदो अखियुनि में थी वेह त वारे ढकियां सैयद जो सबक त ॿुधो इज खे कहिड़ी ख़बर त ख़ुशबू छा जेका सॼी उमिरि ढूंढ में चक हणंदी रही ख़्याल करो महबूब सां मोहब्बत जो अंदाज़ जो सुभान अल्लाह अखियुनि में थी वे अंदाज़ में फरमाए तू अखियुनि में थी वे त वारे ढकियां मोहब्बत जो अंदाज़ अखियुनि में थी वेह तव्हारे ढकियां तोखे ॾिसे न ॾेह आउं न ॾिसां को ॿियो वाह 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 मुंहिंजा महबूब तूं मुंहिंजो मां तुंहिंजो मदीने वारे त तोखे पंहिंजो कयो या न ॻाल्हाए त सही जे मेराज रात मथे वेही रहे त छा करी एक अल्लाह जी बानी फरमायो ये तो हमें अपना वो कहते हैं मोहब्बत हो तो ऐसी हो हमें अपना वो कहते हैं मोहब्बत हो तो ऐसी हो हमें रखते हैं नज़रों में इनायत हो तो ऐसी हो तू पुट सां कावड़े पे निकर फेंका तू मुझे कम जो नहीं मुझे पुट नहीं हेड़ो हेड़ो असां में किरो रे बहल पर मदीने वाच तो मुझो हमें अपना वो कहते हैं मोहब्बत हो तो ऐसी हो हमें रखते हैं नज़रों में इनायत हो तो ऐसी हो घर खाने करंदासीं हिन नंढे ॿार जो ख़्यालु कजो घर में चवंदासीं नज़र में रखजोस मता बिजली में हथ विझे मता हरकत करे तू चवंदे मुंहिंजो बच्चे ते नज़र रखो अखियुनि में थी वे अंदाज़ में फरमाए तू अखियुनि में थी वे तवारे ढकियां मोहब्बत जो अंदाज़ अखियुनि में थी वे तवारे ढकियां तोखे ॾिसे न ॾेह आउं न ॾिसां को ॿियो वाह 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 मुंहिंजा महबूब तू मुंहिंजो मां तुंहिंजो मदीने वारे त तोखे पंहिंजो कयो या न ॻाल्हाए त सही जे मेराज रात मथे वेही रहे त छा करी एक अल्लाह जी बानी फरमायो ये तो हमें अपना वो कहते हैं मोहब्बत हो तो ऐसी हो
हमें अपना वो कहते हैं, मोहब्बत हो तो ऐसी हो, हमें रखते हैं नजरों में, इनायत हो तो ऐसी हो। एक इशारे से पढ़ा था कलमा ककरियों ने, उसी के एक इशारे से पढ़ा था कलमा ककरियों ने, रिसालत हो तो ऐसी हो, कर अब अनुबुव्वत हो तो ऐसी हो। तो सुभान अल्लाह, रिसालत हो तो ऐसी हो, नबुव्वत हो तो ऐसी हो। मुझे महबूब करीम जा मदी ये महीनो वञे पियो, ख़्वाब वांगुरु वञे पियो। ईद उल फितर जो ॾींहुं, मदीने जो मीर इमाम, मदीने जे शहर जी जमायत, ईद गाह में निमाज़ ला जमायत कट्ठी थी आहे। तो सुभान अल्लाह, चओ चओ खुदा सां तव्हांखे मदीनो नसीब। शहरे नबी है कितना मुअत्तर कदम कदम, कौन जी सुभान अल्लाह। शहरे नबी है कितना मुअत्तर कदम कदम, मिलती है बूए सुल्फे मुअंबर कदम कदम। विख विख ते हुबसान लगा, मिलती है बूए जुल्फे मुअंबर कदम कदम, शहरे नबी है कितना मुअत्तर कदम कदम, शहरे नबी है कितना मुअत्तर कदम कदम। सुभान अल्लाह, जो सुभान अल्लाह। कैसे अजीब प्यारे हैं मदीने के रास्ते, हाय मदीना तुझो गलियों, तुझो घिटियों, तुझा रास्ता। कैसे अजीब प्यारे हैं मदीने के रास्ते, गोया बिछे हुए हैं गुले तर कदम कदम। जनहाने ताज़ा गुल के विछायो आ, गोया बिछे हुए हैं गुले तर कदम कदम, शहरे नबी है कितना मुअत्तर कदम कदम। हजरत अली सही ईद नमाज पढ़, इमाम मदीने जो मीर जमा सफ़ नमाज थी, जने घर दे हर को मोटियो, हसनैन करीम न ॾिना, हजरत अली सुहिणे जी चीचुन में हथ कंहिंमहिल जो निहारी ने तो सुहिणे अलीअ जे अखियुनि मां ॻोढ़ा था, बाबा ईद अल यौम यौमुल ईद अंत तबकी, ईद जे ॾींहुं तव्हां रो पिया, छाजे करे? तव्हां त कॾहिं जंग जे मैदान में रोनो न, खिलंदे मैदान वल्हायो, अॼु रो पिया। पर फरमाइनि था हा अल्लाह जो मेहमान आयो, हिकिड़ो हूंदो पंहिंजो महिमान, ॿियो वरी कंहिं महिरबान जो महिमान, त उनजो वधीक ख़्यालु कबो आहे यार मथां गिला करे। अबा अल्लाह जो मेहमान आयो हो, अव्हां जे बाबे रोज़ा बि रखिया, तरावीह बि पढ़ी, क़ुरान पाक जा ख़तम बि कढिया, अञा बि फिक्र थी पियो आहे त इहो महिमान राज़ी थी वियो अला नाराज़ थी वियो। एडो भलो मेहमान जो मुझे दिल भर नबी फरमायो रमजान जे पहरी तारीख खां वठी करे अल्लाह ताला पंहिंजे मोमिन ॿारनि खे जहन्नम खां नजात ॾींदो आहे। हदीस में दादा 10 लख जहन्नमी हर रोज़ रमजान जे महीने में जहन्नम खां आज़ाद थींदा। हिकिड़े ॾींहुं 10 लख, ॿिए ॾींहुं थिया 20, टे ॾींहुं थिया 30, ईअं 10 तारीख़ुनि ते करोड़, 20 ते 2 करोड़, 30 ते 3 करोड़। हदीस फरमाईंदा जब रमजान की आखिरी रात थींदी आहे त जेके सॼे महीने में जहन्नम खां आज़ाद थिया उन जेतिरा रब हिक ई रात में जहन्नम खां आज़ाद करे छॾींदो आहे। ईद जे ॾींहुं ख़ुदा ऐलान कराईंदो मलाइका ओ जी मौला मज़दूर मज़दूरी करे आयो, उन बुख ॾिसी रोज़ा रखे तरावी
कुरान पाक जा ख़त्म बुधी आयो मां जज़ाउ अजीर रफ़ा अमल जंहिं मज़दूर पंहिंजो अमल पूरो करे ॾेखारियो उनखे छा ॾियां केर थो पुछे जवाब ॾे केर नथो ॻाल्हाई केर थो पुछे अल्लाह मलाइको छा ॾियां मौला तोखे अची रहियो चङो हाणे ईदगाह में गॾु थिया न चओ न मोटो तव्हां ते गुनाह रहियो ई कोन मोटो तव्हांखे मग़फ़िरत मिली वई आज़ादी याद रखो हिन महीने में सैयदना अली मुर्तज़ा शेरे खुदा मुश्किल कुशा सुभान अल्लाह रदी अल्लाह अन्हु अर्दा जी शहादत जाओ कादे में शहीद मस्जिद किथे किथे कसेरा मुयस्सर नशद ई सआदत बेकाबा विलादत बेमस्जिद शहादत यमी कादे में शहीद मस्जिद में मुरबज ज़हब में मौजूदा नूर अबसार वाले लिखियो आ केतन उलमा नांदो आ अली जी विलादत कादे में आ शहादत भला कादे में छो अल्लाह जे बारे तर्जुमानी कंदे ॿुधायो बना इस वास्ते काबा तुम्हारी जान पैदाश के वो है इस्लाम का काबा और तू है ईमान का काबा उहो अली मुर्तज़ा जो मदीने वारे ॿुधायो हो अली जी के बिला तुम्हें बटोला हलाक थींदा बटोला साईं मौलवी साहब तफ़सीर बि खणो किताब ऐं केस्टूं बि मता को जागी पवे चवंदा रोज़ मौलवी खयो बीठो आहे पर वरी 12 महीने जेके चेरा जीअं ख़ुदा घुरियो न हार न रब जे हवाले चओ सुभान अल्लाह अल्लाह जाबान हो अली मुर्तज़ा के मदीने वारे फरमायो तुम्हें बटोला हलाक थींदा तबाह थींदा हिकिड़ो मुहिब्बुन मुफ़रतुन जेको तव्हांजे मोहब्बत जो मेयार न रखंदो तव्हांखे हज़रत ईसा वांगुर अल्लाह सॾींदो जे ईसाई हज़रत ईसा के अल्लाह सॾीन अल्लाह जो पुट सॾीन माज़ अल्लाह बीबी मरियम के खुदा जी ज़ाल सॾीन हिकिड़ो ईअं हलाक थींदो ॿियो मुबग़िज़ुन जेको तो अलीअ सां बुग़्ज़ रखंदो मदीने वारी फरमाए अली जी मुंहिंजा आका मां ॾिसां पियो उहा जाइ बि जिते दुश्मन तो ते तलवार हलाई अब जागो पे मदीने वारे खे बि इल्म आहे त अली शहीद हज़रत अली खे बि ख़बर आहे पाण थो फरमाए त मूंखे महबूब हीअं ॿुधायो त मां शहीद हसन हुसैन खे ख़बर आहे त बाबा शहीद खातून जन्नत खे ख़बर आहे त मुंहिंजो घोट शहीद पर कंहिं बि दुआ न घुरी त शहीद न थी का रिवायत न है का हदीस न मिलंदी आहे कंहिं तारीख़ जे पन्ने में लिखियल न ईंदो आहे त को नबी साईं दुआ घुरी आहे त शहीद न थिए अली दुआ घुरी आहे त शहीद न थिया खातून दुआ घुरी आहे त शहीद न थिए हसनैन दुआ घुरी आहे शहीद न थिए हुननि खे ख़बर आहे त शहादत वॾो मक़ाम शहादत बेटाई घोट बि हिन मक़ाम खे महसूस कंदे फरमायो हिकिड़ो सिर हबीब खे ॾींदे लॼ मरां कहिड़ी वॾी ॻाल्हि हिकिड़ो सिर हबीब खे ॾींदे लॼ मरां हुजनि सिर घणा त वारे वारे वढिया
मुझे मथे जे हुजे सिरन 100,000 त तुझी असन तुम्हार हर हर वढा हिकिड़ो। अल्लाह जे हबीब खे ख़बर आहे ॿुधायो ऐं हज़रत अली खे बि ख़बर आहे। हलंदे हलंदे खिलाफ़त राशिदा जो दौर आयो। सैयदना अली मुर्तज़ा चौथे नंबर ते खिलाफ़त जो मसलो संभालियो। पाण मदीने मुनव्वरह में कुछ आरसो रहण खां पोइ हिजरत करे कूफे में आया। कहिड़े शहर में? ॾाढा ॻाल्हायो। अरबी में चवंदा अल कूफी लायु, कूफी वफ़ादार न हूंदो आहे। इन्हनि त ख़त लिखिया आहे इमाम हुसैन खे न। कूफी करबला में पानी न प्यारीन उते अली शाह खे शहजादा सारीन निकिरियो निहारीन त मोट मोहम्मद कारणी पर कूफ ने कागज़ लिखियो विझी विच अल्लाह त असीं ताबे तुंहिंजा तूं असांजो शाह हे कर हेॾे आ त तख़्त ताबे तुंहिंजे। कूफे में साईं आया। 3 शख्स खारजी टोले जा जागो ॻाल्हाए न। खारजी चवंदा आहिनि नऊज़ बिल्लाह त अलीयुल मुर्तज़ा मुस्लमान कोन्हे। उहे लिखनि था त अली साईं ख़ातून जन्नत खे ज़हर ॾिनो तंहिंजे करे राति जो दफ़न कराए छॾे त खे ख़बर न पवे। हालांकि ख़ातून जन्नत जो फरमान हो हुक्म हो त दिलबर अली मां परदीदार आहियां। मुझे पाक जिस्म ते सॼी ज़िंदगी कंहिंजी नज़र न पई। मुझे पाक कपिड़े से गैर जी नज़र न पवे। मुझी रहल थी वञे मुझे पाक जनाज़े ते बि कंहिंजी नज़र न पवे। पर खारजी टोलो छा चवंदो आहे न न उन्हनि ज़हर ॾिनो ख़ातून जन्नत जो पाक बदन सुॼी वियो मथां काठियूं ॾेई वञी थी न करे आया। खारजी टोलो उन्हनि जा 3 माण्हू तयार थिया। हिकिड़े चयो त मां अमीर मुआविया खे क़त्ल कंदुसि। ॿिए चयो मां अमीर बिन आस खे। टे चयो मां अलीयुल मुर्तज़ा खे। उन्हें जो नालो अब्दुर्रहमान बिन मुलजिम हो। उन ते ख़ुदा जी लानत पवे। हिकिड़ी औरत जे इश्क में बि हो। उन चयसि त अलीअ खे शहीद कर। उन मुंहिंजा माइट मारिया हा बदर उहद में पोइ मां तोसां मिलंदमि। उन बुरे इरादे ते पंहिंजे कुवत खे हलाइण जे लाइ हिते में लिकीअ ते बीही रहियो हज़रत अली सुहिणे खे शहीद करण। साईं मस्जिद ॾे पिया आया सॾींदा पिया आया मुस्लमानो उथो निमाज़ अदा। सुभान अल्लाह। हदीस पाक में आहे त नबी साईं हज़रत अलीअ जे घर जे दरवाज़े ते सुबुह जो फज्र जे निमाज़ ईंदे बीहंदा हा ऐं दर खे खड़काईंदा हा अस्सलातु अहलल बैत अस्सलातु अहलल बैत अस्सलातु अहलल बैत। अहल बैतो निमाज़ निमाज़ निमाज़। विच में बेबंद हिकिड़े मुल्ले ठकार न हो त अली बि अहल बैत न आहे हसन हुसैन बि अहल बैत न आहिनि। पोइ सुन्ननि जो वठ मार कई पोइ ठरी वियो थी न मां भुलिजी पियो। अल्लाह जा माण्हू जंहिंजे दरवाज़े खे नबी खड़काए चयो सुभान अल्लाह। भत बि मिलंदी अलाए न खजूर त मिलंदी आसरो त अथई। हबीब करीम जी ज़ात बरकात जंहिं घर जे दरवाज़े खे खड़काए फरमाईन अस्सलात अहलल बैत। चयो सुभान अल्लाह। ॾाढा चयो अहल बैत निमाज़। वाह वाह। अम्मा ख़ातून जन्नत फरमाए थी त मूंखे अलीअ मोकिलियो त महबूब करीम वटि ग़ुलाम आया आहिनि। जंड मुबारक हलाईंदे तुंहिंजे हथनि में तकलीफ़ आहे। पाणीअ जी खली खणंदे तकलीफ़ आहे। ग़ुलाम मिली वञे त तकलीफ़ लही पवंदी। मां बाबा करीम जे पाक घर में आयसि। पाण मस्जिद में हुआ मोटी आयसि। सियारे जी मौसम ही सख़्तु सीउ हो। मुंहिंजो दिलि पर बाबो घर में आयो। अम्मा आयशा सिद्दीक़ा ॿुधायसि त ख़ातून जन्नत आई ही
वरी मोटी वही ॻाल्हाई कोन ॿुधाई कोन छा राज़ आहे। हज़रत अली फरमाए थो असां सुता पिया हूं कंबल असांजे मथां पियो आहे ऐं पाक सीने ताईं कंबल पियल आहे अञा अखियूं खुलियल हुयूं। हबीब आया असां उथण जी कई फरमायो न उथो पाण मुंहिंजे ऐं पंहिंजे प्यारी न्याणीअ जे विच ते अचे पेर ॿार ड्रिघा करे कंबल पेरनि ते रखी वेही रहिया। वाह वाह मंज़र वाह वाह मंज़र छा नेमल हूंदो है अल्लाह खातून जन्नत हिकिड़े पासे सुहिणो अली ॿिए पासे मदीने जो मीर विच में। अम्मा जी बाबा तव्हां आया हुआ ॿुधाए बि कोन आया कहिड़ो कमु हो? बाबा ग़ुलाम ला अली मोकिलियो हो। अम्मा तो दुनिया जी राणी न थी मां तोखे जन्नत जे राणियुनि जी राणी थो बनाया। ग़ुलाम न रख मेहनत कंदे वक़्तु गुज़री वेंदो। फातिमा अमा तरदईल अल तकूनी सय्यदत निसाइल आलमीन जेके दुनिया जूं औरतूं क़यामत ते ॾियारे जन्नत में हूंदियूं तो सभिनी जी सरदारी वटि राज़ी आहीं या न? बाबा मां राज़ी आहियां। ॾाढा त वॾे आवाज़ सां चओ खुली त ॻाल्हाए तूं बि अहिड़ा सबक घर में ॾे न त हाजी वली मानी कजां यार वारो मानी बि नथी घर पची मिले। शुक्र जो हाजी वली आहे। चओ सुभान अल्लाह ॿुधो न ॾाढा चओ नवां अंदाज़ नवां रुखना नयूं ॻाल्हियूं नयूं सोचूं रुगी मकर ऐं ठगियूं ऐं दगल पियो। मां हिकिड़े किताब में ॾिठो हिकिड़े मर्द सोचियो त को मकर कयां छाला घर वारी खे मार ॾियां कंहिंखे। हाणे वरी घर वारी सोचींदी आहे त को तरीक़ो ठाहे मुड़ुस खे मार ॾियां। मकर कहिड़ो ठाहीं चई बाज़ार मच्छी वठी अचां ऐं ॾियांसि त मच्छी तयारु करे न चवांसि त पचाए टांडनि ते तरे के विझी मसाला विझी कंहिं तए बए ते या भाॼी कर चवनि तयारु गॾियल पोइ जे भाॼी करे त बि मार ॾियांसि त तो तरी छो न। ये तरियल मच्छी आणे त मार ॾियांसि त रधी छो न। भला जे तरे बचे रधे बचे त मार ॾियांसि त कची छो न रखे। जाॻो पिया न सुभान अल्लाह न चयव उॾी वियो सफ़ा क़ाबू थी वियो सफ़ा क़ाबू। हाणे मच्छी वठी आयो घर वारी खे चई मच्छी तयारु हुन जी मिड़े बकरी में बुथी हुनखे अकुल हो। हुन छा कयो जो मच्छी खे 3 हिसा बनाई हिकिड़ो कचो हिसो रखी छॾी ॿी तरे 3 रथे खणी आई। मच्छी ठाही अथई हा भाॼी रखी तरी छो न साईं हीअ तरियल कची छो न बचाई साईं हीअ कची। हाणे छा करे हीअ कची वीचारी वई मार खां बची हिनखे ॻणती वरितो अची चई छा कयां। हाणे ॿाहिराड़ी आहे खट ते सुतो पियो आहे राति जो जॾहिं चंड न हूंदो आहे मथे निहारबो आहे त को अछो पटो नज़र ईंदो आहे। वॾा चवंदा आहिनि त नूंहं जी ॿेड़ी लॻी कसी ई ताईं ॻाल्हि इल्मी न आहे पटे ॾे निहारे चई देख पर इहो छा आहे। घर वारे खे चयो चई साईं इहो मलाइकनि जो रस्तो आहे। तो मुंहिंजी खट इन जे हेठां रखी आहे त को मलाइक स्लिप थिए त ही मरे ऐं इन ॾो खड़ो थियो। सो मुंहिंजा अदा तूं बहाना न ठाहे ॻाल्हि खे सम्झ ज़हन में विहार जवाब ॾे। हीअ आख़िरी तकरीर आहे वरी जेके रब जा फ़ैसिला शेर ख़ुदा जी घर वारी निहार चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह।
वो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी, वो अब्दुल्ला की पोती आमना के पूर की बेटी, वो जिसका जुम्बशे लब शाफ़े जुर्मे गुनहगारा, वो जिसका एक सजदा ज़ामिने अफ़वे खताकारा। घोट बिनहार पाण बिनहार न नबी से दुआ घुरिया तो शहीद न थे, न अली दुआ घुरिया तो शहीद न था, न हसनैन दुआ घुरिया शहीद न थे, न मुझे दिल पर हबीब जे न्याणी घुरिया दुआ शहीद न थे। खबर हुई तो शहादत है। जो सुभान अल्लाह। शहादत है मतलूब मकसूद मोमिना, न माले गनीमत न किश्वर कुशाई। शहादत है मकसूद मतलूब मोमिना, न माले गनीमत न किश्वर कुशाई। बीसा फरमायो इश्क एजाज शिरकत का कायल नहीं, या ज़माने का बन या मोहम्मद का बन। अली मुर्तज़ा नमाज अला सदीदो पियो अचे। मुसलमानो उथो नमाज, हज जो टाइम उथो अचो नमाज ते। ओ इब्ने मुलजिम मलऊन रस्ते में लिको वेठो, उन सुहिणे अलीअ ते तलवार जो वार। जंहिं जाइ ते मदीने वारे ॿुधायो हिते धकु लॻंदो उते लॻंदो, तंहिं चवंदा नबी खे ख़बर कान्हे, का ख़बर कान्हे। पोइ अकुल जा दुश्मन इन हदीस लाइ छा चवंदा? मुस्तफ़ा ॿुधाए पियो शहीद थींदे धकु बि हिते लॻंदो, हिते लॻंदो। इहा मुंहिंजे आका जो इल्मु। अली मुर्तज़ा ते हमिलो थियो। हसनैन करीमैन भॼंदा आया, पंहिंजे दिलि भर पीउ खे ज़मीन तां मथे खयूं, दुश्मन खे ॿधऊं। इराक में दुआ कयो इराक आज़ाद थी ज़ालिमनि खां। उहो घर मुबारक बि ॾिसण वारा ॾिसी आया, मां बि ॾिसी आयो आहियां, जंहिंमें सुहिणे अलीअ खे रखियो हुयऊं। हिकिड़ी कुंड में हसन वेठो आहे, ॿिए में हुसैन वेठो आहे। अंदरि नंढड़ी खुही आहे जंहिंमां पाणी पीअंदा हुआ, जिते पढ़ंदा हुआ, बाबे जो फैज़ हासिल कंदा हुआ। उते रखण खां पोइ साईं फरमाइनि था अब्बा जी बाबा इहो धक हण वारो दुश्मन काॾे वियो? साईं ॿधो अथऊं। अब्बा हिनखे मानड़ी खारायो। नथो चई सुभान अल्लाह। असां तुंहिंजो मामिलो न आहे शेर ख़ुदा जो, हिनखे मानी खारायो। बाबा दुश्मन हा भली दुश्मन हुजे पर चङनि सां चङा इहो इहे हर को तो जीअं करे न को पुछड़नि सां भलाइयूं करे त ॾेखारे को। वो जफा करते रहे और ये वफा करते रहे, वो जफा करते रहे और ये वफा करते रहे, अपने अपने फर्ज को दोनों अदा करते रहे। शरबत खाया बाबा शरबत पियो। फरमाए था अव्वल हुनखे अवले मोती हमली आवर खे प्यारियो, पर हू बदबख्त अज़ली तर हुन नबी तो सुहिणे अली मुर्तज़ा जे रूह परवाज़ कयो, खेन नजफ़ शरीफ़ में मज़ार जे हवाले कयो ऐं उन कातिल खे सज़ा कहिड़ी मिली। फैसलो थियो त हिनखे बाह में साड़ियो। हज़रत जाफ़र तैयार जे हिकिड़े बचिड़े ऐं हसनैन करीमैन फरमायो न बाह में पोइ बि वेंदो। इन जे पेरनि खां हिनखे पुत्र करणु शुरू कयो। ज़रा ज़रा कंदा आया, एॾो मनहूस जो दाह निकिरो। जहन्नम खे ॾिसी करे उन लाइ तयार रहियो
उनखे क़त्ल करे बाह में साड़ियो वियो। न उनजी क़ब्र जो निशान आहे, न उनजी का ॻाल्हि आहे। अलीउल मुर्तज़ा उहा हस्ती आहे जो पूरी दुनिया जा वली मदीने वारे जो फैज़ वठंदा आहिनि त हथ अलीअ जो हूंदो आहे। ॾाढा न चई, ॾाढा न चई, ॾाढा न चई। अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा जब भी नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था, जो फरमाता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। अली का घर भी वो घर है कि जिस घर का हर के बच्चा जहाँ पैदा हुआ शेरे खुदा मालूम होता है।